माना हज़ारे ऊठ घोड़ा खच्चर उहे जेको उन ते उहो सॼो सिंध जो सोन जहिड़ो आहे सोन ते हींअर बि सोन निकितो आहे वरी उहो नओं जहिड़ो शुरू थींदो जेको सोन मिलियो आहे सॼी सिंध सोन आहे सॼो सिंधू सोन आहे जीअं मुगलनि सिंध गिफ्ट करे छॾी सिंधू गिफ्ट करे चल सिंधू मां सोन या अन्न या इहे दौलतूं न बाबा सॼी सिंध तोखे गिफ्ट आहे अॻे दौलतूं सोन जी माना टके तोलो कोन हो मुफ़्त में माण्हू हिक ॿिए खे गिफ्ट कंदा हुआ माना असां एॾा शाहूकार अॼु न उन ज़माने में हज़ारे साल अॻे अची शाहूकार हुआसीं छो सिंध तॾहिं जेको आहे सो ख़ुशहाल हुई आबाद हुई मुंहनि जो दड़ो जेको आहे सो अॼु न को अहिड़ो मास्को आहे न को वाशिंगटन आहे न को लंडन आहे न को अहिड़ो को बि दुनिया जो शहर एॾो सुहिणो एॾो महज़ब एॾो वेल कंस्ट्रक्ट जेको दुनिया पाण मञे थी अंग्रेज़नि पाण जी खोटाई आहे असांखे त ख़बर ई कान हुई उहा सिंध खे सम्झाए सोने जी झिरकी लुटेरा न थियो धाड़ेल न थियो दहशतगीर न थियो दादा असीं नौकर आहियूं तव्हां सायम सदाई करें सिंधड़ीअ में सुकार सायम सदाई करें सिंधड़ीअ में सुकार दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करी असीं बि इहा ई दुआ था घुरूं लतीफ़ साईं बि इहा ई दुआ घुरी वियो हलियो त जेके माण्हू जिते रहनि था सिंध में जेके माण्हू रहनि था उन्हनि खे चयो त तव्हां पंहिंजी जेका सिंध आहे या सिंधड़ी जेका तव्हांजी आहे जेके सिंधू दरिया ठाहियो आहे जेकी हीअ सिंध सॼी कंहिं ज़माने में मुल्तान ते सम्झो पोइ 30,000 साल अॻे या उनखां बि अॻे पोइ इहा हींअर इहा वञी सिजावल मदीना ऐं जेको आहे सो पहुती आहे खारे छाण खे पहुती आहे त उनजो मतिलबु आहे त हीअ सिंधू दरिया इहो सिल्ट खणी आई आहे इहा मिटी खणंदी छो त मथे त जबल आहिनि उतां त सिल्ट अच कुझु जबलनि जी मिटी आहे कुझु जेको आहे सो वाट जी मिटी आहे ऐं उहो खणंदी ठाहींदी जेको आहे सो सॼा ई मुल्क छो त असुलु सिंधू दरिया जी जेका अहमियत आहे उहा कंहिंखे बि ख़बर कोन्हे असीं सिंधू दरिया बि इन जे करे इज़त था कयूं उनखे पंहिंजो असीं दाता था सम्झूं उनखे असीं पंहिंजो ख़ुदा था सम्झूं पालणहार था सम्झूं पंहिंजी माउ जेके सिंधू नदी आहे त अमा आहे सिंधू दरिया आहे त बाबो आहे ऐं अबो अमा छा कंदा आहिनि अबो अमा पहिरीं बचनि खे खाराईंदा आहिनि जेको आहे पोइ पाण खाईंदा आहिनि उन जे करे उनजी अहमियत आहे सिंधू दरिया जी ऐं अॻे ॿुधंदा हुआसीं त सिंधू दरिया मां अटक वटां या मुख़्तलिफ़ जायुनि तां कश्मीर खां वठी इहो तिब्बत खां वठी जेको आहे सो कंदो ऐं वहंदो थो अचे जेको हज़ारनि सालनि खां वठी छो त एस्तानी जी जो इल्मु आहे लखनि करोड़नि सालनि ते छो त ख़ुदा जी जेका हीअ धरती आहे या उनजी जेका नेचर आहे उहो त असांखे त अञा ताईं ख़बर ई कोन थी पवे या आर्कियोलॉजी वारा ज़ोर त ॾियनि था पर हीअ अनलिमिटेड शइ आहे पर जेका हींअर असीं वेझे जेको आहे मादी जी ॻाल्हि था करियूं 2-3,000 4-5,000 सालनि जी जॾहिं खां वठी सिंध जी जेका तहज़ीब जेका आहे सिंध जी उहा शाहूकार तहज़ीब हुई ऐं तहज़ीब जी माउ हुई ऐं आहे इनखे माण्हू मञनि कोन था इनखे छो त माण्हुनि खे इल्मु ई कोन्हे को त सिंध असुलु छा आहे सिंधू तहज़ीब छा आहे सिंधी तहज़ीब खे सिंधू तहज़ीब सॾिबो आहे माना सिंधू जी तहज़ीब ऐं उनजा ॿिया कहिड़ा फ़ाइदा आहिनि उहो तव्हां जियो था ऐं सभई माण्हू जीअनि था खाइनि था पीअनि था ऐं ज़िंदा रहनि था ज़िंदगी गुज़ारीनि था इन खां वधीक ॿियो कहिड़ो फ़ाइदो ऐं सम्झां थो इन खां वधीक हयाती खां वधीक ॿियो को फ़ाइदो अञा ताईं को ठहियो ई कोन्हे को छो त माण्हू को जीए थो मरे थो विढ़े थो खाए थो ई कमाए थो कटे थो छाजे लाइ इन लाइ त माण्हू जी जेका ज़िंदगी आहे उहा ख़ुशहाल गुज़रे ऐं माण्हू जेके सुठी माण्हू खे मानी मिलणु खपे सुठो मुआशी सिस्टम जेको आहे सो माण्हू खे सुठो मिलणु खपे पर हाणे अॼु ताज़ो तव्हां ॿुधी हूंदी हलनि पियूं ख़बरूं सॼी दुनिया जूं जेके टीवियूं आहिनि उहे बि ॿुधाइनि पियूं असांजूं टीवियूं बि ॿुधाइनि पियूं के चवनि पियूं 28 लख टन सोन मिलियो आहे सिंधू दरिया मंझां असीं चवंदा सॼो सिंधू दरिया सोन आहे पर हीअ जेको सोन जंहिंजी तव्हां चओ था त वॾे खां वॾी वैल्यू आहे
ऐं उन ते तव्हांजो जेके करंसियूं जेके आहिनि बीठल आहिनि हाणे उहो जेका आहे असांजे सिंधी चैनल जी जेका न्यूज़ आहे उहा मूंखे वधीक जेका आहे सो मुसदिक़ा ऐं सही लॻे थी त उन 28 लख तोला छो जेका कथिबी आहे क़ीमत जेका सोन जी उहा तोलनि में कथिबी न को मन में कथिबी आहे न को टननि में कथिबी आहे ऐं वरी हिते ऐं सम्झां थो त जियो जी न्यूज़ आहे त उन जी एंकर जेको आहे सो उहो ऐलान कयो वज़ीर जे नाले सां जेको आहे मिनरल्स जेको वज़ीर जेको आहे ऐलान कयो आहे त सिंधु दरिया मंझां 28 लख टन सोन मिलियो आहे हाणे 28 लख टन सोन आहे दुनिया में बि एतिरो हूंदो आहे कोन हूंदो इहे सभई दुनिया जा माण्हू आउं सम्झां थो जेकर उनखे जेको हथु आयो आहे जेको सोन उहो जेको गॾु करे उहो बि एतिरो कोन थींदो इहो तव्हां पोइ पाण तस्दीक कंदा पर जेको तव्हांजे हिसे में आयो आहे उहो सोन कंदा केॾा तव्हीं छा कंदा तव्हांखे कमीशनूं खपनि तव्हांखे न अकुलु आहे न को फज़ीलत आहे न को तव्हांखे उहो हुनरु अचे थो न को तव्हांखे साइंस तव्हां पढ़ी आहे त तेल बि तव्हांखे ॿियनि कढी ॾिनो गैस बि तव्हांखे ॿियनि अंग्रेज़नि कढी ॾिनी इहो सॼो तव्हांखे इहो जेको सोन आहे इहो बि तव्हांखे त ख़बर कोन्हे किथे पियो आहे कीअं कढिबो इन जे लाइ आदमी हाणे ठीका शुरू थींदा हुतां छो त तव्हां चीन वटि खां कर्ज़ु पिया खणो उन वटि जा बि माल आहियो या अमेरिका जा त तव्हां ॻोल्हा गुलाम आहियो उन जा ऐं असांजो सऊदी अरब आहे इन जा त तव्हां मुरीद आहियो ॿी कहिड़ा हीअ पासे में अफ़गानी आहिनि इहे बि दुनिया जी जो सुपर ताक़त थी विया आहिनि इन्हनि सां ताईं मुक़ाबिलो कोन करे सघंदा ऐं वरी ॿियो ठहियो जेके तव्हांजा मददगार तव्हांजा पालणहार तव्हांजा धणी जेको अवाम जेको आहे उन सां विढ़ायो अवाम बि ख़ुशि न आहे माना तव्हां पंहिंजी जेका फ़ौज आहे जेका तव्हांजी उहा तव्हांजी अवाम आहे छो त वोट न ॾियनि त तव्हां बादशाह कीअं थियो त माना उहा जेका तव्हांजी जेका फ़ौज तव्हांजी जेका ताक़त आहे तव्हां उन पंहिंजी ताक़त सां विढ़िया वेठा आहियो तव्हां केरु बचाईंदो छो तव्हांजो मुस्तक़बिल तबाही खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे अॻे जॾहिं जंगियूं थींदियूं उन में हिक ॿिए खे मारींदा जेको बची वेंदो उहो जेको आहे बादशाही कंदो असुलु जेका ॻाल्हि पिया करियूं त हीउ जहिड़ो जेको आहे असांजे हुकूमतनि जो हुकुमराननि जो इहे असांजे वॾेरनि जा आहिनि सरमाएदारनि जा इहे त नंढड़ा जहिड़ा आहिनि इहे जेके पंहिंजे हिसे पटी जा जेके जहिड़ा कनि था मक़सदु उन्हनि जो बि दौलत कमाइणु ऐं असांजा हुकुमरान जेके आहिनि उन्हनि जे अचण जो मक़सदु ॿियो को बि कोन्हे छो त हींअर ताईं जेके नतीजा आया आहिनि उन्हनि नतीजनि मां त साफ़ ज़ाहिर आहे त माण्हू ख़ुशि न आहिनि माण्हू मुतमइन कोन्हे छो त न माण्हुनि खे पाणी थो मिली सघे पीअण जो सही तव्हां डेल्टा में वञो उते माण्हू उहो पाणी पीअंदा जेको जानवर पीअनि था माना इहे जेके मज़हब जेके माण्हू पाण खे सॾाइनि था पढ़ियल लिखियल जेके शहरनि में माण्हू रहनि था इहे सम्झनि था त असीं जेका असां ज़िंदगी गुज़ारियूं था तव्हां जेका ज़िंदगी गुज़ारियो था सुठी ज़िंदगी पोस्ट ज़िंदगी जेका अचरा पिया पाण खे इन जो दारोमदार छा थिए इन जो दारोमदार पाणी ते आहे ऐं हिन पाणी ते कमु कंदड़ जेके हारी आहिनि मज़दूर आहिनि जेके पोरियत आहिनि उन्हनि ते आहे उन्हनि खे तव्हां छा करे रखियो आहे इहो हिकमत अमली तहत आहे इहो न आहे त उहो इतफ़ाक़ी तौर ते जेको आहे उनजे लाइ जेको आहे माण्हुनि खे हिन जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि विहारे छॾी आहे त बाबा हीअ जेका तक़दीर आहे अलाह साईं तक़दीर ठाहे छॾी आहे पोइ अलाह साईं कंहिंखे ग़रीब थो करे कंहिंखे जेको आहे सो चोर थो करे कंहिंखे धाड़ियल थो करे कंहिंखे बादशाह थो करे कंहिंखे अमीर थो करे मां केॾी हिकिड़ी वॾे ख़ुदा जी ऐं वॾे जेको आहे सो क़ुर जी हेॾी वॾी ॻाल्हि खे ग़लति तौर ते उन्हनि पेश कयो आहे असुलु ॻाल्हि आहे त ख़ुदा कानून ठाहे छॾिया आहिनि जेकॾहिं हीअं कंदो त हीअं थींदो हीअं कंदो त हीअं न थींदो माना उन कानून ठाहे छॾण खां असां उनजा नतीजा कढी माण्हुनि खे लिखी ॾेई छॾियो त बाबा हीउ तुंहिंजो नतीजो निकिरी वियो हेॾो अलाह सां लिखी छॾियो त कख पल मुंहिंजो हुकुम खां सवाइ नथो चुरी सघे तंहिंजे करे हीउ ख़ुदा जो हुकुम आहे उनजो मक़सदु ई इहो आहे त माना तव्हां ग़रीब आहियो ऐं ग़रीब मुतमइन थी विया चवंदा ठीकु आहे हाणे असांजे लाइ अलाह साईं छो त हू वरी बि सजदो अलाह साईं खे कनि था मञनि अलाह साईं खे था पर अलाह साईं जेको असुलु हुकुम कयो आहे त असुलु ज़िंदगी जो मक़सदु माण्हू घुरनि माल ऐं सभिनी घुरासीं हिकिड़े पासे दौलत रखी छॾियो पोइ लखे टन सोन रखी छॾियो प्लाटीनम रखी छॾियो ॿियूं तव्हांजूं माल मच्छी सभु कुझु रखी छॾियो ॿिए पासे माण्हू आहे इंसानु आहे ॿिए पासे हाणे इहो आइडिया पियो ॾिए त भाई माल ते न विढ़ो
सिंध ते हींअर ते जेके हमला थिया आहिनि उहो आर्या असांखे सुधारणा आहे। आर्या चवंदा आहिनि सुधरियल अण आर्या, असीं अण आर्या हुआसीं। जेके 5000 साल अॻे असीं जेके मज़हब हुआसीं, जेके सुधरियल हुआसीं, उहे असीं थी वियासीं अण सुधरियल। हे जेके ॿार जेके धाड़ेल जेके आया, चोर जेके आया, उहे थी विया आर्या। हाणे आर्या माना ईअं सम्झो त असांखां 3000 साल, 2500-3000 साल अॻे जेको आहे इहे माण्हू आया। पोइ उन्हनि हिते माण्हुनि खे किन जेको आहे हुन में फासायो, किन माण्हुनि खे मारियो, पोइ इहे अची वेही रहिया हिते। इहा लॻ पलाण त हाणे बंदि थी आहे, हाणे कानूनी आहे। अॻे जेको आहे गैर कानूनी जेको घरां काड़बो जेॾा ईंदो होॾां हलियो वेंदो। हाणे उन आर्यनि खे आर्या जे आया त छा जे लाइ? इहा सिंधू हुई। सिंधू जा ॿई पंहिंजो ॿई कंदियूं कहराइण जूं, माना इहे हिंदोरा हुयूं। उहो कीअं सर्वे सिजावली जो शहरु आहे, ॿई कंदियूं बहिराण जूं जेके आहिनि उहा ॼण त हिंदोरो हुयूं। तहज़ीबूं छो दरिया ते ई शहर ठहियल आहे। हीउ मोहन जो दड़ो जेको उहो बि सिंधू दरिया ते आहे, मुल्तान बि सिंधू दरिया ते आहे, ठठो बि जेको आहे सिंधू दरिया ते आहे, बदीन बि सिंधू दरिया ते आहे। अॻे उमरकोट खां हितां हिकिड़ो दरिया वहंदो, सरस्वती वहंदो, उहो बि दरिया ते आहे। या इहे तव्हां हितां खां मथां खां शुरू थियो, कश्मीर खां शुरू थियो, इहे सभई जेके शहर आहिनि उहे दरिया ते थिया। पोइ हीउ ॿाहिरि त हाणे विया जॾहिं कम्यूनिकेशन थी आहे, पोइ अॻे त थींदा फसल थींदा इन्हनि ते, मींहं ते थींदा, ऐं ज़मीनूं मिठियूं हूंदियूं, कलराठियूं कोन हूंदियूं। पोइ मींहं ते जीअं हिते असां वटि इस्लामाबाद में ई ॾिसो बाराड़ीअ माण्हू कणिक बि कनि था, मकाई बि कनि था, इन ते गुज़ारो कनि था। पोइ उहे माण्हू आया, उन्हनि बि असांजो इहो सोन अची लुटियो। पोइ जॾहिं ईंदा पोइ छा कंदा, इहे के बादशाह थी वेही रहंदा। के चवंदा बाबा बादशाह जी कहिड़ी खिलजी आयो, या ही गदनवी आयो, या ॿिया जेके टे आया, पोइ मारे कुटे हिते जो हुकुमराननि खे, हिते राजाउनि खे। पछाड़ी जो पंहिंजो इहो नादिर शाह जेको आयो, नादिर शाह जॾहिं जेको आहे सो उहो अफ़गानिस्तान ते हमिलो कयो, उनखे केॾा जेको ख़तरनाक माण्हू हुआ फातेह जेके ई माण्हू। अॻे दुनिया जेका हुई चंद जेके 20-25 जेके फातेह हुआ, उन्हनि जी जेका मिल्कियत हूंदी हुई। माना उहे छा हूंदा, माना जिते वेंदा अफ़गानिस्तान फतेह कई, माना बादशाह खे मुटी कई, हुनखे मारी, ऐं हलियो वरी वरी दिल्ली फतेह कई। दिल्ली फतेह करे वरी जेको आहे सिंध उन्हनि जे हवाले करे, ऐं वरी हलियो वियो। पुछियो की भाउ सिंध में केरु हुकुमरान हुयो? करोड़ा हुकुमरान। करोड़ा कहिड़ा था? नूर मोहम्मद करोड़ो आहे। नूर मोहम्मद करोड़े खे लिखी त बाबा सिंध मूंखे गिफ्ट कई आहे मुगलनि। माना ॾिसो नी कीअं जेको आहे मुगलनि सां विड़ियो कोन, मुगलनि सां विड़िया कोन। छो उनखे चइबो तोखे खपे छा थो? उनखे चइबो मूंखे दौलत खपे थी। जेका दौलत आहे सभु ॾियोसि खणी वञे। पोइ चवंदा हज़ारे उठ। ॾिसो नी आहे, मुबालगो न आहे, हीअ हक़ीक़त आहे। हीअ जेको किताबु आहे लतीफ़ साईं जो जेको इहो सिंध जी जेका तारीख़ आहे उहो पाण पढ़ंदासीं। माना हज़ारे उठ घोड़ा खच्चर, उहे जेको उन ते उहो सॼो सिंध जो सोन जहिड़ो आहे सोन ते। हींअर बि सोन निकितो आहे, वरी उहो नओं जहिड़ो शुरू थींदो। हाणे उहो हज़ारे उठनि ते उहो जेको खणाए वियो हलियो। पोइ चइबो आहे ठीकु आहे, हाणे तव्हीं बादशाही वेही करियो, भले तव्हांखे आई। उन वक़्तु बादशाह ख़ानदान हो, पोइ उहे बादशाही कंदा। पोइ उनखे चई त जेको आहे सो मूंखे हीअ लिखी ॾिए, जेको आहे सो उत्तर सिंध बि लिखी ॾिए, माना इहे मथियां अफ़गानिस्तान ताईं जेको आहे सो इहो लाहौर ताईं मरी ताईं इहा बि मूंखे लिखी ॾिए, ऐं हीउ जेको लाड़ वारो हिसो जेको आहे सिंध वारो इहो मूंखे लिखी, इहो मूंखे। पोइ उन मुगलनि जेको आहे सो उन नादिर शाह खे उहा लिखी ॾिनी त हाणे जेको आहे सो उन सिंध थी वई नादिर शाह जी। माना हिकिड़ो माण्हू किथां भॻो आहे, ईरान खां भॻो आहे, माना उते जो गुंडो, उते जो बदमाश। ऐं उहो जितां ईंदो ठाहींदो आहे, फ़ौजूं ठाहींदो आहे। अॻे रुॻो नौकिरी हिकिड़ी हूंदी हुई फ़ौज में, फ़ौजूं ठाहींदो आहे, लखे फ़ौजूं करे अफ़गानिस्तान फतेह कई, दिल्ली फतेह कई। हाणे हीउ मुल्क कीअं ॾिसो न कीअं हिन माण्हू फतेह कयो आहे, लॻो लठ लॻो धुको। माना हुनखे जेको आहे सो कब्ज़ो कई, उनखे चई मूंखे सिंध लिखी ॾियो। सिंध लिखी ॾिनी, माना सिंधू लिखी ॾिनी। छो त असुलु शइ त सिंधू हुई न। ऐं हिते असां वटि जेको आहे हीउ असांखे बचायो असांखे कीअं आहे। हीउ पंहिंजो सिकंदर आज़म बि आयो, उहो सिंधू दरिया पार न करे सघियो, ऐं उनखे उते मोहन तीर हयो, उन तीर में ई उहो वञी जेको आहे सो जन्नत वञी घिड़ियो, वापसि हलियो वियो। ऐं इन्हनि माण्हुनि जी चङा माण्हू हुआ इहे माण्हू, माना लखनि जे तइदाद में इहे माण्हू मारींदा हुआ। पर हिकिड़े पासे 3 लख फ़ौज आहे, ॿिए पासे बि 3 लख फ़ौज आहे। हाणे उहो बसि पोइ शुरू थी वेंदा हिकु ॿिए खे कट कयो। बादशाह जेको आहे हाथी ते चढ़ियो, उहो जेको आहे रोशो वेठो ॾिसंदो उहो कीअं पिया माण्हू मरनि। पोइ इलाही सिंध जी तारीख़ जेका आहे, रत हाणी जेका तारीख़ आहे, उहा बि तव्हांखे ॿुधाए बि। ऐं त कीअं जेको आहे सो असांखे जेको आहे सो अॼु खां कोन हिननि माण्हुनि जेको आहे फुरियो ॾिठो आहे, हीअ ज़माना थी विया आहिनि।
ऐं उनखे जो कीअं जेको आहे सो फुरीन ऐं लुटीनि था उनखे। उन खां पोइ वरी सिकंदर आज़म आयो 2500 साल अॻु, माना हू उनखां जेको आहे सो 1000 साल खनि अॻु में आया। पोइ उनजी का तस्दीकी तारीख़ कोन्हे का, ऐं उहा बि जेकर मिली उहा बि तव्हांखे ॿुधाए। पर इहो 2500 साल छो सिंध तॾहिं जेको आहे सो ख़ुशहाल हुई, आबाद हुई। मुंहं जो दड़ो जेको आहे सो अॼु न को अहिड़ो मास्को आहे, न को वाशिंगटन आहे, न को लंडन आहे, न को अहिड़ो को बि दुनिया जो शहर एॾो सुहिणो, एॾो महज़ब, एॾो वेल कंस्ट्रक्ट जेको दुनिया पाण मञे थी। अंग्रेज़नि पाण जी खोटाई आहे, असांखे त ख़बर ई कान हुई। उन वक़्तु जेको आहे सो वरी सिकंदर आज़म लाज़मी सिंध जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हूंदा नी। सिंध शाहूकार आहे, सॼी दुनिया में शाहूकार आहे जेको आहे सो ही जीअं सोने जी झिरकी आहे, सिंध खे सॼी आहे सोने जी झिरकी। हाणे उन लाइ आयो, उहो उनखे बि जेको मिलियो उहो जेको आहे दौलत लुटे खणी हलियो वियो। उन खां पोइ बि सिलसिलो जेको आहे सो शुरू थियो आहे। पोइ अरब आया आहिनि, 14 हमला अरबनि कया आहिनि। पोइ अची जेको आहे सो इन्हनि पंहिंजो मोहम्मद बिन कासिम, या वरी तारीख़ पढ़ंदासीं, इन जी सिंध फतेह कई। 14 हमला। जेकर तव्हां माण्हुनि खे इल्मु सेखारणु अचो, जेकर तव्हांखे मुस्लमान करणु अचो, जेकर तव्हांखे, त पोइ त तव्हां उन सां विढ़ो छो, उन्हनि खे मारियो छो, हमिलो छो करियो? पोइ त अचो न, जीअं हिकु ॿिए सां जेको आहे अचिबो आहे, दावतूं ॾुबियूं आहिनि हिकु ॿिए खे तव्हां असां वटि अचो, असां हाणे हीअ ॻाल्हि ॿुधी आहे, हीअ असां वटि जेको आहे सो सुठो नबी आयो आहे, सुठो माण्हू आयो आहे, उन भलियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। ॾिसो, तव्हां सोचो, जेकॾहिं असांखे महज़म करणु आया हुआ, असांखे सुधारणु आया हुआ, त पोइ उनजो तरीक़ो इहो त कोन हो त माना ही अचनि हज़ारे जेको आहे उठ घोड़ा खणी अचनि, जेको तोबूं खणी अचनि, असांखे मारीनि, असांजा बचा कुहनि, ऐं पोइ हितां असांजूं नियाणियूं खणी वञनि, दौलतूं खणी वञनि। उन्हनि पोइ जेका दौलत हुई, माना जेका हुकुमरान जेको हो, अॻे शहनशाह हूंदा, बादशाह हूंदा, उहे सदर बदर कोन हूंदा अॻे। पोइ उन वटि जेका बि उन वटि दौलत हूंदी, उहा उनखे चवंदो बाबा इहा खणी वञ, असांखे जीत आहे। हुनखे ख़बर आहे वरी लुटींदासीं, वरी फुरींदासीं। दौलत माण्हुनि वटि जाम आहे। अॻे वरी नंढा नंढा जेके राजाऊं ऐं माण्हू हूंदा, अॻे दौलतूं सोन जी माना टके तोलो कोन हो, मुफ़्त में माण्हू हिक ॿिए खे गिफ्ट कंदा हुआ। माना असां एॾा शाहूकार, अॼु न, उन ज़माने में हज़ारे साल अॻे अची शाहूकार हुआसीं। उन खां पोइ वरी उहे जेकॾहिं विया, त पोइ वरी अफ़गानी आया हितां। पोइ इहो वरी इन्हनि असांखे ॾिठो, इहे बि जेको माल हो, उहो बि सॼो माल, उहो बि ईअं जेको आहे सो माना टने मोह जेको आहे उहो खणी जेको आहे सो विया। उन खां पोइ वरी जेको आहे सो अंग्रेज़ आया सॻोरा। अंग्रेज़ आया, अंग्रेज़ पोइ वरी कोठियूं अची खोलियूं। पोइ हिते सिंधी जेके बादशाह हुआ, उनखे रस्ता उन्हनि खे कोन थिए ॾिना। उन्हनि खे रुॻो असांखे मटणु ॾियो, दरिया मथां त असीं मुल्तान वञूं, असां घुमणु था चाहियूं, असीं सैर करणु था चाहियूं। असुलु सैर करणो न हो, इहो सिंधू मथां सोन ॻोल्हणो, इहो कोयलो ॻोल्हणो हो, तेल ॻोल्हणो हो, इहो गैसूं ॻोल्हणियूं हुयूं। ऐं उहो जेको आहे पोइ आहिस्ते आहिस्ते पोइ लाज़मी त असांजे रईसनि खे त ॾोकणु खपे, हुननि खे अयाची खपे। पोइ हुननि वटि जेको आहे सो हुनखे हिननि खे सुठा जेको आहे सो हुनखे शराब पियारियऊं। उन्हनि खे पैसो त हो ई कोन्हे, इहे सभु धाड़ियल नमूने पैसो किथां हूंदो आहे? अंग्रेज़ खे हिते आहे की चङा माण्हू आहे, त उहो धाड़ियल माण्हू आहे उहे। पोइ उन्हनि जेको आहे सो हुननि खे जेको आहे सो जेका बि दौलत हुई, उहा लुटे ॾिनी, उहा दौलत उहो खणी विया हलिया। पोइ पछाड़ीअ वेंदे वेंदे असांजो हज़ारे माण्हू जेको आहे सो जेका हुर तारीख़ न हुजे हा, अञा ताईं असां मां जेको आहे जान कोन छॾी न असांजी, अञा ताईं वेठा हुजनि हा। ऐं ॿियो वरी मथां बि हुनखे दुनिया मां ॿिहंदा बि हुनखे ॾंडो लॻो, ॿिया बि हुननि खे फिरी आया हुननि खे। उनजे करे अंग्रेज़ भॻा न, त उहे असांजे माण्हुनि खे त मुठ में करे वेठा। पोइ उन खां पोइ घणा मुग़ल आया आहिनि। मुग़ल बि जेको आहे सो आज़म ताजिकिस्तान जे इलाइक़े जा, ईअं सम्झो जीअं नंढा नंढा थींदा आहिनि, जीअं वॾेरा थींदा आहिनि। हिकिड़ो गुंडो हो हुते जो, उतां जेको आहे बाबर, जेको बाबर आज़म था चवनि, जंहिंते असीं कलमो था जेको पढ़ूं, उहो जेको आहे सो उतां आयो, जेको आहे सो माना चंद फ़ौजूं खणी आयो, हज़ारनि जे तइदाद में फ़ौजूं। पोइ ईंदा वेंदा, बाबा अचो फ़ौज में अचो, पोइ हमिलो कंदासीं, फाते थींदासीं, पोइ जेको मिलंदो पोइ हिसो। अॻे पोइ इहो थींदो विराए खणंदा, भई जेका शइ जंहिंखे अचे उहा उनजी आहे। उहो उन बि जेको आहे सो अची काबिल खे फ़तेह कयो, अफ़गानिस्तान खे फ़तेह कयो, पोइ दिल्ली खे फ़तेह कयो। उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि बि छा कयो, उहो असां वटि जेको आहे सो 4, 5, 7 पीढ़ियूं इहो तव्हां बादशाह शाहजहान ॿुधो हूंदो, जहांगीर ॿुधो हूंदो, शहनशाह रंगीले ताईं इहे माण्हू सिंध ते जेको बि वक़्तु रहिया आहिनि, उहो को सही कोस रतियूं नदियूं वयूं आहिनि। इहो वरी सिलसिलो आहे, तव्हांखे सिंध जी जेका रताणी तारीख़ आहे उन में तव्हांखे ॿुधाईंदासीं त असां सां केॾो ज़ुल्म थियो। उन्हनि बि इहो जेको सोन मीन असांजो पोइ गिफ्ट कंदा हुआ। जीअं मुग़लनि सिंध गिफ्ट करे छॾी, सिंधू गिफ्ट करे चल, सिंधू मां सोन या अन्न या इहे दौलतूं न, बाबा सॼी सिंध तोखे गिफ्ट आहे।
पोइ उहे बि वरी ईअं कंदा हुआ, ठीकु आहे हाणे पर सेवण आऊं तोखे ॾियां थो, इहो तूं वञी संभाल। छो त यारमन कलोड़े जॾहिं गद्दारी करे सूफ़ी शहीद खे जेको आहे सो मारायो जॾहिं उन मुगलनि सां गॾिजी, त पोइ उनखे वरी सेवण या जेके सिंध जा जेके लुटियल जेके शहर जेके आहिनि अरगुननि जेके तुर्खाननि मुगलनि सां खां फुरिया हुआ, उहे वरी उनखे वापसि ॾिनो। ऐं यारमन कलोड़े खे हिकिड़ी इहा शाबस हुजे त इहे उन्हनि थोरो सिस्टम बि ॾिनो। ऐं पर मिलई नादिर शाह केॾो ज़ालिम हो, उनखे चईंदो पियो हाणे किरोड़ उन वक़्तु 10 किरोड़। उन ज़माने में माना अॼु खां 300 साल अॻु में इहो लतीफ़ शाह जो ज़मानो, लतीफ़ साईं उन ज़माने में माना जवान आहे उन ज़माने में। हाणे उन ज़माने में जेको आहे सो पोइ उनखे छा कयो आहे, 10 किरोड़ मूंखे ॾे ऐं हर साल तूं मूंखे ॾंड ॾींदे हर साल। छो त पहिरीं त उनखे ख़त लिखियईं त तूं सभु कुझु मूंखे ॾे, सिंध मुंहिंजी आहे, न त आउं अचां थो। पोइ हिन हमलो कयो ऐं हीअ वरी भॼी वरी उमरकोट जे किले में वेही रहियो। पोइ जेको आहे सो उनखे वरी वियो सो किले मां वठी आयो, मारियो कोन्हे उनखे, माना उनखे वठी वरी उनखे चईंदो तुंहिंजी बादशाही तोखे ॾियां थो, पर तूं जेका मूंखे ॾंड ॾींदे, मूंखे ख़ुशि कंदे, ऐं जेका दौलत आहे मूंखे ॾे, ऐं हीअ मुगलनि खे आउं चवां थो। पोइ उन छा कयो त 2 पुट बि खणी वियो, माना साईं गुलाम शाह कलोड़ो जेको लतीफ़ साईं दुआ सां पैदा थियो, ॿियो सरफराज़, माना इहे वरी इहो त ख़्वाजा मोहम्मद ज़मान जा मुतक़द हुआ। लतीफ़ साईं खे पंहिंजो पुटु सॾींदो हो गुलाम शाह खे, सरफराज़ याब खे। इन ॿिन्ही खे जेको आहे सो नादिर शाह ईरान खणी वियो, यरगमाल करे वियो। ऐं ॿियो 20,000 फ़ौजी, उहो सिंध जो जेको फ़ौजी हिकिड़ो जेको हूंदो न 1,000 जे जेको आहे बराबरि हूंदो, सिंध जी फ़ौज तमामु घणी सॼी दुनिया में मशहूरु हूंदी हुई। उनखे हर को माण्हू जेको आहे उन ते हमिलो बि उन ते कोन कंदो, माना 20,000 फ़ौज ऐं 2 पुट उनजा जेको आहे सो खणी वियो हलियो, उहे वञी उते यरगमाल कई। पोइ मुगलनि उनखे जेको आहे सो पुटु मोटाए ॾिना, उनखे चइबो आहे इहो पुटु उनखे ॾियो उनखे। पोइ फ़ौज जी ख़बर न आहे, उन एडजस्ट करे छॾी, वापसि करे छॾी, कुझु कई कुझु न कई। पर असुलु ॻाल्हि था करियूं त अप टू डेट हाणे बि असां ते कब्ज़ो आहे, हाणे बि असीं यरगमाल आहियूं, पर हाणे असीं कानूनी तौर ते यरगमाल। ऐं ॿिया इलाही उन में हलवा इस्तेमालु थिया आहिनि, पोइ उन में मज़हब बि इस्तेमालु थियो आहे, उन में ॿियूं घणियूं ॻाल्हियूं इस्तेमालु थियूं आहिनि। हींअर असीं जेको आहे ॼण त कानून में वधा पिया आहियूं। कानून कंहिंजो आहे? कानून ख़ुदा जो कोन्हे को, कानून सरमाएदारनि जो, कानून हिननि जो आहे। असुल त चवंदी जेको सोन मिलियो आहे, सॼी सिंध सोन आहे, सॼो सिंधू सोन आहे, सॼो असांजो मुल्क जेको आहे उहो सॼो मुल्क असांजो सोन आहे, हीअ सॼी दुनिया सोन आहे। जंहिंजे करे असीं चऊं था त जेकॾहिं तव्हां सम्झणु था चाहियो, जेकर तव्हां सुधरण था जेकर तव्हां चाहियो, त तव्हां ही लतीफ़ जी ॻाल्हि ॿुधो, ही ख़ुदा जी ॻाल्हि ॿुधो, ही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, फोरू न थियो, लुटेरा न थियो, धाड़ेल न थियो, दहशतगीर न थियो। दादा असीं नौकर आहियूं तव्हांजा, भले तव्हां सोन हथु करियो, दौलतूं हथु करियो, बंगला हथु करियो, हुकूमतूं हथु करियो, सभु डाउनफॉल थींदो सभिनी जो, सभु तबाह थी वेंदो हलियो, नालो वञी रहंदो अलाह जो। ऐं उन्हनि माण्हुनि जो जेके सुहिणा ऐं सुठा माण्हू आहिनि, जंहिंजे लतीफ़ इंतज़ार में आहे, असीं बि इंतज़ार में आहियूं त हींअर उहे माण्हू जेकॾहिं आहिनि त जागी पवनि, उथी पवनि, अहिड़ा माण्हू अचनि जेके सिंध खे बचाइनि, सिंधू खे बचाइनि, असांखे बचाइनि। ऐं उहे कहिड़ा माण्हू हूंदा? ही सॼण उहे, माना इंतज़ार में आहे बाबा ही माण्हू, ही उहे कोन्हे, ही नस्ल उहो कोन्हे, ही नस्ल उहो कोन्हे। हाणे असीं चवंदा इहो ई नस्ल आहे, इहो ई बचाईंदो, इहो ई असांखे बचाईंदो, इहो ई धरती खे बचाईंदो। हाणे उते मुतमिन थियो आहे लतीफ़, हिकिड़ा माण्हू अची विया आहिनि, हिकिड़ा सॻारा सचा ऐं भला माण्हू अची विया आहिनि, ऐं उन्हनि खे ॾिसी चए थो ही सॼण उहे जे मूं कोॾ निहारिया। माना जे वॾे इंतज़ार वेठे जिन माण्हुनि जो ओसिड़ो वेठे कयोसीं, उहे माण्हू अचनि त असीं खे मुतमिन थियूं, असीं खे ख़ुशियूं करियूं, असीं खे कोॾ करियूं। इहा त थी वई तारीफ़ थी वई हली, असीं उहे तारीफ़ूं कंदा आहियूं, पर तारीफ़ जो सबबु छा आहे उहो त ॿुधायो न। ही ईंदा त पोइ छा कंदा? लतीफ़ चए थो ईंदा, हाणे हीअ आहे असांजो प्रोग्राम, जेका सुठी पार्टी आहे, जेको सुठो को लीडर आहे, उनजो लतीफ़ साईं वटि हीउ प्रोग्राम आहे। जेकॾहिं अचो, जेकॾहिं आया आहियो, ईंदा जा पेही त सभु लाहींदमि ॾुकड़ा, तव्हांखे कहिड़ा ॾुखड़ कहिड़ा दर्द जी लिस्ट ठाहे ॾियो, उहे सभई तव्हांजा दुख दर्द लाहे छॾींदा। माना इहो ई वॾे माण्हू जो मयार आहे, उहो जॾहिं बि ईंदो तव्हांजा दुख दर्द लही वेंदा। महिरबानी तव्हांजो, तव्हां सां गॾु आहियूं, जेके बि ज़िंदगी जा पल आहिनि उहे तव्हांजी अमानत आहे, ऐं शऊर जो जेको सफ़र आहे उहो जारी आहे। फ़िलहालु असां वटि जेको आहे सो इहो लतीफ़ आहे, कबीर आहे, क़ुर आहे, उहो तव्हांखे ॿुधाईंदा रहंदा। महिरबानियूं।
वरी ॿी कंहिं जेको आहे वेले मिलंदासीं।